पोते अचा पियो वरी हितो बिजली कोलो साई दर खड़कायो भैया बंद पियो चाय पीअण वियो मथो मारी ॾिसे पई त हिन जोर कयो अथई अने चवण पकड़िया अथई जो खणी लता लता फाड़े अथई 25,000 पैसा खाए अथई लठियूं खाए अथई पुठीअ में 1000 करके मरी विया न लख रुपया बचा थो ये छबर खणे खुदे नहीं छबर में भी आ रहे थे छो आप दवाई आवल हुन हरामी आजादी है ना मुझे बाकी केड़ा खबर नहीं लगे अल्लाह खुदा इतना लच्छी साले का कोई चलाते हैं लका पानी सब समारे बंद खड़ी है लदा लेता अंतर की तस्लील दिखी मुझा साहब बाहरों अज असा कांधड़ा बिरादरी जा दोस्त कांधड़ा इतिहाद के प्लेटफॉर्म से तव्हां वटि साम्हूं खणी आया आहियूं जेको टियों ॾींहुं हिते इंसानी तज़लील थी आहे ऐं हिकिड़े मासूम ग़रीब औरत के नंगो करे कपड़न सां आजो करे उनखे कुटियो वियो आहे तशदुद जो निशानो कयो वियो आहे ऐं उन खां पोइ उनजे नाज़ुक रस्ते में पोयां काठियूं विझी ऐं उनखे पाड़े में गश्त कराया विया आहिनि अहिड़ी इंसानी तज़लील जी मज़म्मत था कयूं असां कमर नवाब बाजवा साहब चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान CM सिंध ऐं ॿियनि वसा वारनि इदारनि खे अपील था कयूं महिरबानी करे अहिड़े दर्जे खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾियनि जीअं हिकिड़ो मिसाल क़ाइमु थिए ऐं हींअर बि उन्हनि जे पोयनि खे जेके वीचारा मज़दूर आहिनि उन्हनि जे पोयनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासा कयो थो वञे धमकायो वञे थो त तव्हां केस था हथु खणो न त तव्हांखे असां कूड़नि केसनि में फासाईंदासीं तव्हांखे पोइ असांखे इलाज करणा पवंदा पोइ हीअं करिणो पवंदो सो ख़ुदा मुंहिंजी अपील आहे सभिनी वसा वारनि खे मां पाण जनरल सेक्रेटरी आहियां पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो ऐं मां पंहिंजी हुकूमत खे पंहिंजी पार्टीअ खे बि अपील थो कयां महिरबानी करे हिननि जी मदद कनि हिननि सां गॾिजी बीहनि मज़लूमनि सां गॾिजी बीहनि त जीअं आवाज़ु सगारो थिए ऐं कोर्ट खे असां ईमान था रखूं असां पंहिंजी तारनि मां पंहिंजी गवर्नमेंट ते बि असांजो वैसा आहे कि असांखे इंसाफ़ ज़रूरु मिलंदो ऐं फांसीअ जे कटारे ते मुझा मारूर सभई पाकिस्तानी रिहायशी जेके भी पाकिस्तान मुल्क जा सिटीजन्स आहिनि सभिनी खे अस्सलाम वालेकुम जीअं त हिते असीं सभु ॿाहिरि गॾिजिया आहियूं हक़ ऐं इंसाफ़ जो नारो खणण जे लाइ असां वस वारनि ऑनरेबल चीफ जस्टिस सिंध अहमद अली शेख साहब ऑनरेबल चीफ ऑफ आर्मी स्टाफ असांजो मिस्टर कमर जावेद बाजवा साहब ऑनरेबल प्रेसिडेंट डॉक्टर आरिफ अली अलवी साहब एंड प्राइम मिनिस्टर पाकिस्तान मिस्टर इमरान अली खान साहब असां सभिनी बस वारनि खे एंड ऑल जुडिशरी ऑफिसर्स मां सभिनी खे मोहतमाना इहा ई गुज़ारिश कंदुसि त हिन मज़लूम सां हिकिड़ो हैवानी तरीक़े सां हिकिड़ो बद अख़लाक़ी ऐं वॾो ईअं जानवरनि सां बि अहिड़ो सलूक न कबो आहे ऐं ॿी मीडिया सां इहा ॻाल्हि कंदो हलां ऐं दोस्तनि खे इहो बि ॿुधाईंदो हलां त काफ़ी असांजा वस वारा या पाकिस्तान उन्हनि हिन ॻाल्हि जो नोटिस वरितो बि आहे मां उन्हनि खे रियली एप्रिशिएट कयां थो त हे दिलि सां उन्हनि जो